नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारी में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी पेरूमल शहर समेत आसपास जा नंढा वॾा स्टॉप मुकमल बंदि, आमदरफ़्त बि मुकमल बंदि आहे। अॼु 12 ॾींहं बि कोरोना वायरस जे नुक़सान खां बचण जे लाइ सॼे सिंध जीअं कंडियारी 12 वॻे खां 3:30 वॻे ताईं कंडियारी शहर खे मुकमल तौरु बंदि कयो वियो। जुमे जी निमाज़ जे हर कंहिंखे पंहिंजे घर में अदा करण जा इक़ामात ॾिना विया, जंहिं ते मौलाना यूसुफुल्लाह समेत मुख़्तलिफ़ मस्जिदनि जे पेश इमामनि समूरनि मस्जिदनि में अॻु में ई आगाही ॾिनी हुई। अवाम बि सम्झ जो मुज़ाहिरो कंदे अमल कयो। कंडियारी में जामा मस्जिद जो दरवाज़ो बंदि रहियो। कंडियारी पेरूमल शहर समेत समूरा कारोबारी मर्कज़ बंदि ऐं रेज़की दुकान, मेडिकल स्टोर, डॉक्टर ऐं सब्जी जा दुकान बि बंदि कराया विया। मुकमल लॉकडाउन। हाजी इसाक संग्रासी, SHO पेरूमल, मुस्तफ़ा, पुलिस पोस्ट इंचार्ज कंडियारी, पुलिस जे नौजवान सां समूरनि रस्तनि खे सील कयो वियो। ॿिए तरफ़ शहर में प्यादल पुलिस जो गिश्त पिणु जारी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।